अस्सलाम वालेकुम सिंधी इन्फो सां गॾु आऊं आहियां अब्दुल क़यूम। दोस्तो, छा तव्हां कॾहिं गौर कयो आहे जॾहिं असां अफ़गानिस्तान जो नालो ॿुधूं था असांजे ज़हन में बम्ब, तालिबान ऐं अमेरिका अचनि था, लेकिन अफ़गानिस्तान जा ॿिया बि राज़ आहिनि। अहिड़ी मालूमात अव्हांखे इंटरनेट ते सिंधी ॿोली में कंहिं बि न ॾिनी हूंदी। अचो त ॾिसूं था मुल्क अफ़गानिस्तान खे। अफ़गानिस्तान 19 अगस्त 1919 में आज़ादु थियो बरतानिया खां। आबादी जे लिहाज़ सां अफ़गानिस्तान दुनिया जो 37हों वॾो मुल्क आहे। काबुल अफ़गानिस्तान जो गादी जो हंधु आहे। अफ़गानिस्तान जी मईशत जो दारोमदार ज़राइत ते आहे। आफ़ीम जो फ़सल अफ़गानिस्तान में तमामु घणो थींदो आहे। अफ़गानिस्तान पूरी दुनिया में आफ़ीम सप्लाई कंदो आहे। अफ़गानिस्तान जी कालीन तमामु मशहूरु आहे, पूरी दुनिया में पसंदि कई वेंदी आहे। अफ़गानिस्तान में 80% सुन्नी आहिनि ऐं 19% शिया आहिनि। 1% ॿियनि फ़िरक़नि वारा आहिनि। अफ़गानिस्तान जूं क़ौमी ज़बानूं दारी ऐं पश्तो आहिनि। अफ़गानिस्तान में का बि समुंड न आहे। अफ़गानिस्तान जो वॾे में वॾो दरिया हेलमंद आहे। अफ़गानिस्तान जो वॾे में वॾो पहाड़ नौशाक आहे। बुज़ुकाशी अफ़गानिस्तान जी क़ौमी रांदि आहे। हिन रांदि में घोड़े सवार घोड़नि तां ॿकरी खे पकड़ींदा आहिनि। अफ़गानिस्तान जी क्रिकेट टीम पंहिंजी पहिरीं वनडे मैच 2012 में पाकिस्तान जे ख़िलाफ़ खेॾी शारजा में। 1996 खां 2001 ताईं अफ़गानिस्तान ते तालिबान जी हुकूमत हुई। अमेरिका ऐं तालिबान जी जंग 2001 में शुरू थी। जंग जे 19 सालनि में अञा ताईं ख़बर न पई आहे त फ़तह कंहिंजी थी आहे। बहरहाल अमेरिका मजबूर थी हाणे तालिबान सां मुज़ाकरात करे पियो ऐं जंग बंदी जी तरफ़ वञे थो। तालिबान खां बाद अफ़गानिस्तान इस्लामी क़ानून जे हवाले सां काफ़ी सख़्तु थी वियो आहे। जुमे जे ॾींहुं बाज़ारूं बंदि थी वेंदियूं आहिनि। औरतुनि खे टाइट कपिड़नि पाइण जी इजाज़त न आहे। मर्द ऐं औरत हथ नथा मिलाए सघनि। गुज़िरियल 20 सालनि में अफ़गानिस्तान दुनिया में सभ खां वधीक ख़बरनि में रहियो आहे। अफ़गानिस्तान जा हज़ारे मसइला आहिनि, पर हैरान कंदड़ ॻाल्हि आहे त अफ़गानिस्तान में 90% मोबाइल जा सिग्नल आहिनि। मतिलबु ॻोठ में मोबाइल जो नेटवर्क बहितरीनु आहे। एतिरे क़दुरु जो तालिबान बि पंहिंजी वीडियो लाइव हलाए था सघनि इंटरनेट ते। मंतू ऐं पुलाव अफ़गानिस्तान जो पसंदीदा खाधो आहे। मानी वारी जॻह ते नान इस्तेमालु कंदा आहिनि। अफ़गानिस्तान जे माण्हुनि जूं अखियूं ख़ूबसूरत ऐं नीरे रंग जूं थींदियूं आहिनि। दोस्तो, आज़ादी वक़्तु पाकिस्तान खे अफ़गानिस्तान क़बूल न कयो हो। उम्मीद आहे दोस्तो अफ़गानिस्तान जी दिलचस्प मालूमात तव्हांखे पसंदि आई हूंदी। वधीक अहिड़ी दिलचस्प वीडियोज़ लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कंदा। मिलंदासीं अगली वीडियो में। अल्लाह हाफ़िज़।